शहदाद कोट वेझो पुलिस कार्रवाई कंदे कारोकारी इल्जाम हेठ विटे कत्ल में मुलविस वारी की गिरफ्तार करे वरितो आहे। ॻोठ मोहम्मद नवाज़ मक्सी में पुलिस कार्रवाई कंदे विटे कत्ल में मुलविस जवाबदार गुलाम रसूल मक्सी के गिरफ्तार करे वरितो आहे। याद रहे त गिरफ्तार जवाबदार 4 साल अॻु सदाम हुसैन मक्सी ऐं लाल बीबी मक्सी के कारे इल्जाम हेठ धार कत्ल करे फरार थी वियो हो। पुलिस चवण आहे त जवाबदार खिलाफ कुबू सईद खान थाणे ते विटे कत्ल जा 2 धार केस दाख़िल कया विया हुआ। शहदाद कोट मां ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। शहदाद कोट वेझो पुलिस कार्रवाई कंदे कारोकारी इल्जाम हेठ विटे कत्ल में मुलविस दुहारी के गिरफ्तार करे वरितो आहे। शहदाद कोट में इन जा वधीक तफ़सील मालूम कंदासीं सदाम सोलंकी खां। जी सदाम आगाह कजो। जी बिल्कुल फौजिया बहराम थाने जे पुलिस बेहतरीन कार्रवाई कंदे कुबो सईद खान थाने जे हद ॻोठ मोहम्मद नवाज़ मक्सी में 2 कारोकारी इल्जाम हेठ कयल कत्लन में घुरबल जवाबदार के गिरफ्तार करे वरितो आहे। ऐसे जो बहराम अमीर अली शाह पंहिंजे पुलिस जवाननि सां कार्रवाई कंदे मीर जे वाटर भरिसां बिटो कत्ल कंदड़ इश्तिहारी जवाबदार गुलाम रसूल वलद अलहदिनो मक्सी के गिरफ्तार करे वरितो आहे, जेको ॻोठ मोहम्मद नवाज़ मक्सी तालका शहदादपुर जो रहवासी ॿुधायो पियो वञे। याद रहे त 4 साल अॻु 21 मार्च 2018 में जवाबदार गुलाम रसूल मक्सी मक़तूल सदाम हुसैन मक्सी ऐं लाल बीबी मक्सी के कारा जे इल्ज़ाम हेठ कत्ल कयो हुयो। कत्ल करण खां पोइ हू फरार थी वियो हो, जंहिं ते कुबो सईद खान थाणे ते कत्ल जा 2 अलॻि केस दाख़िल कया विया हुआ, जंहिंखां पोइ अॼु हुनखे गिरफ़्तार कयो वियो आहे। SSP कंबर शहदाद कोट बशीर अमन बुरई हबी TV न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त गिरफ्तार जवाबदार गुलाम रसूल मक्सी मथां वधीक कानूनी कार्रवाई कई वेंदी। जी मेहरबानी सदाम तफ़सीलनि जे लाइ।